लाड़काने में ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। तालीमी बोर्ड लाड़काने के इंतज़ाम हेठ 11वीं ऐं 12वीं जमात जा इम्तिहान जारी आहिनि। 11वीं जमात जे फिज़िक्स ऐं 12वीं जमात जे बॉटनी जो पेपर वरितो वियो। फिज़िक्स जे पेपर दौरान 80 उम्मीदवारनि खे कॉपी कैश कयो वियो। 99 जाली उम्मीदवार सोघा कया विया। ज़ुआलॉजी जे पेपर में 62 उम्मीदवार कॉपी कैश कया विया। 42 जाली उम्मीदवार बि पकड़िया विया। ब्रेकिंग न्यूज़ आहे असां शेयर कयूं पिया। छापामार टीमुनि लाड़काने, शिकारपुर, जैकोबाद, कश्मीर ऐं ॿियनि मर्कज़नि जो दौरो कयो। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। लाड़काने तालीमी बोर्ड जे इंतज़ाम हेठि 11वीं ऐं 12वीं जमात जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जा इम्तिहान थिया आहिनि। 11वीं जमात जे फिज़िक्स ऐं 12वीं जमात जे बॉटनी जो पेपर वरितो वियो। फिज़िक्स जे पेपर दौरान 80 उम्मीदवारनि खे कॉपी कैश कयो वियो, जॾहिं त 99 जाली उम्मीदवार सोघा कया विया। ज़ुआलॉजी जे पेपर में 62 उम्मीदवार कॉपी कैश कया विया। 42 जाली उम्मीदवारनि खे पिणु सोघो कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन असां शेयर कयूं पिया। फिज़िक्स के पेपर दौरान 80 उम्मीदवार खे कॉपी केस कयो वियो आहे। 99 जाली उम्मीदवार सोघा कया विया। ज़ुआलॉजी के पेपर में 62 उम्मीदवार कॉपी केस थिया। 42 जाली उम्मीदवार पकड़िया विया। छापामार टीमुनि लाड़काने, शिकारपुर, जैकोबाद, कश्मीर ऐं ॿियनि मर्कज़नि जो दौरो कयो। तफ़सील मालूम कंदासीं रशीद सामे खां। जी रशीद, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल अली रज़ा, लाड़कानो तालीमी बोर्ड के निगरानी हेठ 11वीं ऐं 12वीं जमात के सालानी इम्तिहाननि के सिलसिले में 11वीं जमात के ज़ुआलॉजी जो पर्चो जो है वो वरतो वियो। उन दौरान कापी रोकण लाइ तालीमी बोर्ड तरफा जोड़ियल छापामार टीमुनि लाड़काने डिवीज़न के 5 जेके ज़िला आहिनि उन्हनि जो जेको आहे उहो 5 ज़िला लाड़कानो, कंबर शिदात कोट, शिकारपुर, जैकमाबाद, कश्मीर, कंदकोट ऐं दादू ज़िलनि जे 2 तालुकनि केनशाह ऐं मेहड़ जे इम्तिहानी सेंटरनि जो जेको आहे उहो दौरो कयो। ऐं उन दौरान जेको आहे मजमूई तौर ते 142 जेके उम्मीदवार आहे उन्हनि खे कापी केस करण सां गॾु 141 जाली उम्मीदवारनि खे सोघो करे इम्तिहानी सेंटरनि मां ॿाहिरि कढियो वियो। अॼु जेको 11वीं ऐं 12वीं जे इम्तिहाननि जो जेको सिलसिलो आहे जेको इम्तिहाननि जो वो सुबुह के वक्त 11वीं जो फिज़िक्स हो ऐं मंझंदि जे दारा 12वीं जमात जो बॉटनी जा जेके उहे पर्चा हा उहे अॼु उहे वरिता विया। जी ठीक है, वरी मेहरबानी रशीद इन बारे सां अपडेट करण जे लाइ।